अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डेडलाइन सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान एजाज़ ॼण सॼी सिंध में लॉकडाउन बरक़रार आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहिनि कोरोना वायरस जा केस जेके आहिनि उहे हर आए ॾींहुं वधंदा पिया वञनि। कोरोना वायरस जे केसनि में इज़ाफ़े करे जिते सिंध हुकूमत परेशान आहे उते सखर वासी बि जेके आहिनि उहे तमामु घणा परेशान हाल नज़र अचनि था। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जिनाह चौक सखर वटि। जिनाह चौक सखर वटि हिकु 70 साला औरत जेका आहे उहा कोरोना वायरस विघे जेका आहे उहा फौत थी चुकी हुई। टक्कर महले जो हिकु रवासी गुलाम रसूल मीरानी भी इन कोरोना वायरस सबब जेको आहे उहो ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए वेठो हो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन जी सूरत हाल त बरक़रार आहे सिंध हुकूमत पारां, सिंध जे वॾे वज़ीर पारां ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे सियासी समाजी माण्हुनि पारां जेको आहे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रहण ऐं जेको आहे समाजी फ़ासिलो रखण जो जेको आहे उहो बार बार चयो थो वञे, पर सखनि में उन जे उबतड़ नज़र ॻाल्हि अचे थी त माण्हू जेके आहिनि उहे घरनि खां निकिरनि था पिया। माण्हू जेके आहिनि तमामु घणा परेशान हाल नज़र अचनि था ऐं माण्हू बुख विघे जेके आहिनि उहे रोडनि ते निकिरी पंहिंजे कमकार जी तलाश कनि था। मज़दूर तबिको रोज़ कमाए रोज़ खाइण वारा माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणा हिन लॉकडाउन जे करे परेशान हाल नज़र अचनि था। खे ॿुधाईंदो हलां त टक्कर मोहल्लो, आदमशाह कॉलोनी, शेखशी रोड ऐं जेको आहे जिनाह चौक वटि जेको आहे SSP सखर पारां जेके आहिनि उहे कनातूं हणी करे जेके आहिनि कुझु पाड़नि खे जेको आहे मुकमल तौरु जेको आहे उहो सील कयो वियो आहे। उहे इन लाइ त जीअं कोरोना वधीक न पखिड़िजी सघे। माण्हुनि खे बार बार इल्तिजा कई थी वञे त उहे जेके आहिनि पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि, पर तंहिंजे बावजूदि जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उहे घरनि खां ॿाहिरि निकिरनि था। ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त एहसास किफ़ालत प्रोग्राम शुरू कयो आहे। उते ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ औरतूं ऐं मर्द जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। ज़िले सखर में 61 जेके आहिनि उहे सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। उन्हनि सेंटरनि में जेको आहे तमामु घणी जेका आहे उहा औरतुनि जी रश नज़र अचे थी। को बि जेको आहे समाजी फ़ासिलो जेको आहे उते नथो रखियो वञे। इहो बि इंकशाफ़ थियो आहे त उते जेके सेंटर क़ाइमु थियल आहिनि उन्हनि सेंटरनि में जेको आहे एजेंट मुक़ररु थियल आहिनि जेके फ़ी माण्हू खां 500 खां 1000 रुपया वठनि था ऐं उन्हनि खे जेको आहिनि 12000 रुपया जेके आहिनि उहे मिलनि था। पोइ वञी करे वॾी ॻाल्हि इहा आहे त केतिरी त बुख ऐं बदहाली जेका हिन लॉकडाउन जे करे जेका आहे उहा माण्हुनि में जेका आहे उहा नज़र अचे थी। सिर्फ़ु इन लाइ सिंध हुकूमत लॉकडाउन जो ऐलान कयो त जीअं माण्हुनि जी का भलाई थी सघे, माण्हुनि जी ज़िंदगी बची सघे, माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रही सघनि। सखर शहर जूं मुख़्तलिफ़ बाज़ारूं, शाही बाज़ार, निश्तर रोड, गरीबाबाद ऐं उन समेत जेके आहिनि खोड़ सारियूं जेके आहिनि उहे मार्केटूं जेके आहिनि उहे बंदि आहिनि। कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे इन लाइ बंदि आहिनि त जीअं जेको आहे माण्हुनि जा हुजूम जेके आहिनि उहे न थी सघनि। जेकॾहिं बाज़ारूं खुलंदियूं त माण्हुनि जा हुजूम थींदा। माण्हुनि में जेको आहे कोरोना वायरस पखिड़िजण जो जेको आहे उहो ख़तरो जेको आहे वधी वेंदो, पर थिए ईअं थो ख़तरो जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे सखर शहर में वधी वियो आहे। सखर शहर में कोरोना वायरस जे मरीज़नि जो तादाद जेको आहे हर आए ॾींहुं जेको आहे वधंदो थो वञे। लेबर कॉलोनी में क़ाइमु क्वारंटीन सेंटर में हिन वक़्तु जेके आहिनि उहे 388 जेके आहिनि उहे मरीज़ जेके आहिनि उहे ज़ेर इलाज आहिनि, जॾहिं त 44 केस जॾहिं 24 कलाकनि अंदरि जेके आहिनि उहे शहरनि में साम्हूं आया। DHO शबीर अहमद दायो पारां चयो वियो आहे त जेके 40 जेके माण्हू हुआ जंहिंजा सैंपल वरिता विया उन्हनि मां अञा जेके आहिनि कुझु माण्हुनि जूं जेके आहिनि उहे टेस्टूं न अची सघियूं आहिनि। थी सघे थो उन्हनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त थी सघे थो उन्हनि माण्हुनि में बि जेको आहे कोरोना वायरस जेको आहे उहो उन्हनि जी जेका आहे रिज़ल्ट अचण खां पोइ ख़बर पवंदी त छा उन्हनि में जेको आहे कोरोना वायरस आहे या न आहे। पर मूंखे ॿुधाईंदो हलां त कोरोना वायरस जे करे जिथे सॼी दुनिया जा माण्हू परेशान आहिनि, सॼे असांजे पाकिस्तान जा माण्हू परेशान आहिनि, उते सिंध जा माण्हू बि जेके आहिनि उहे परेशान आहिनि। सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे अबोज ऐं ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू, रोज़ कमाए रोज़ खाइण वारा माण्हू जेके आहिनि उहे सिर्फ़ु इन लाइ परेशान आहिनि त उन्हनि खे राशन कोन थो मिले। राशन न मिलण वारियूं जेके आहिनि उहे दाहूं कुकूं रड़ियूं जेके आहिनि उहे हमेशह नज़र आयूं आहिनि। जॾहिं खां लॉकडाउन जो ऐलान थियो आहे मुख़्तलिफ़ मार्केटूं बंदि आहिनि। रोज़ कमाए रोज़ खाइण वारा माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। असीं माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं जेके इलाइक़ा जेके आहिनि सील कया विया आहिनि उतां जी सूरत हाल छा आहे ऐं प्लस में असीं शहरनि सां बि ॻाल्हाईंदासीं कोरोना वायरस जा वधंदड़ केसनि जे करे जेको आहे शहरनि जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, कोरोना वायरस जो ख़तरो मौजूदु आहे। लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे शहर जूं बाज़ारूं जेके आहिनि उहे मुकमल तौरु बंदि आहिनि, पर हिते जेके
खोड़ सारा माण्हू जेके मौजूद आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हायूं पिया त उन्हनि जो चवणु छा आहे। असीं हिकु चाचे सां ॻाल्हाईंदासीं तो उनजो छा चवणु। चाचा ये बताइएगा कि रमज़ानुल मुबारक का महीना भी शुरू हो गया है और मार्केटें बंद हैं और यहाँ पर जो है केस भी सामने आए हैं कोरोना वायरस के आपके बराबर में, तो आप जो है इस लॉकडाउन को कैसे देख रहे हैं? दूसरा ये बताइएगा कि कारोबार पर क्या क्या असरात पड़े हैं? सर ये जो केस ज़्यादा आ रहे हैं ये कोताही है आवाम की। अगर आवाम इसको अगर एहतियात करे तो ये इतने केस नहीं आए। ये जितने आवाम एहतियात करेगी उतनी जल्दी इससे जान छूट जाएगी। एहतियात नहीं करेंगे तो ये केस बढ़ते जाए। अगर बाज़ार वो टाइम से बंद करें, टाइम से खोलें तो कोई ऐसी परेशानी नहीं है। अगर मुकम्मल बंद हो जाए तो वो थोड़ा सा परेशानी में आवाम आ जाती है। तरावी में और नमाज में वगैरह में जो मिलकर खड़े होते हैं उससे एक दूसरे को ज़्यादा बीमारी ये लगती है। इससे बेहतर है ये कि वो एहतियात आदमी करे तो बहुत बेहतर होएगा इससे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे हर माण्हू चए थो त एहतियात माण्हू करे त उहो बहितर थींदो। उन जी वजह इहा आहे त वाहिद हल हिन कोरोना वायरस सां जंग करण जो उहो वाहिद हल इहो आहे त माण्हू एहतियात करे। हिकु चाचो ॿियो मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं तो उन चाचो चाचा ये बताइएगा कि यहाँ पर जो है कोरोना वायरस के केसेस भी आए हैं, कोरोना वायरस के आए रोज़ जो है केसेस सक्कर में बढ़ भी रहे हैं, इस हवाले से आपका क्या कहना है? और बाज़ारें भी बंद हैं, रमज़ानुल मुबारक का महीना भी शुरू हो गया है, क्या कहना है आपका? भाई कहना यही है कि बीमारी बरहक है, बीमारी तो है। बीमारी का यह है कि बहुत से आदमी गरीब भी हैं, अमीर भी हैं। अब ये जो बाज़ार बंद हो रहे हैं इसकी वजह से गरीब तो मर रहा है ना। गरीब कहाँ जाए? अब जिसके घर में 4-5 बच्चे हैं, कमाने वाला नहीं है, वो कहाँ जाए? बीमारी तो बरहक है। इसका मसला भी है कि बीमारी का मतलब एहतराम करें, मतलब आप बाज़ारों में जाके माने दूर दूर खड़े हों, अपने इंतज़ाम करें, मगर ये भी तो है ना उसका उनका साथ भी तो दें ना। राशन के लिए औरतें बच्चे मासूम दोनों रुल रहे हैं, कौन है, कौन दे रहा है किसी को? गरीब की यही सूरत हाल है। सफ़ेद पोश आदमी बैठा हुआ है, मांगने से तो रिहा ना, मांगने भीख मांगने से तो रिहा ना। गरीब आदमी पिस रहा है, जिसके पास है वो खा रहा है। जी बिल्कुल नाज़रीन, जेको आहे लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे, पर हिन चाचे जो चवणु आहे त राशन जेको आहे उहो कंहिं ॾिनो आहे, कंहिंखे ॾिनो आहे, ऐं जेको आहे हिते 2 करोड़ रुपया सिंध हुकूमत पारां ॾिना विया सखर महर खे त घर घर राशन पहुचाए वञे, पर राशन जी जेका आहे उहा दाह कूक जेका आहे उहा ख़तमु न थी सघी आहे। माण्हू जेके आहिनि उहे रड़ियूं कंदे नज़र अचनि था त उन्हनि खे राशन कोन मिलियो आहे। ऐं चाचे जो इहो बि चवणु आहे त सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणा परेशानियुनि में वकुड़ियल नज़र अचनि था। उहे इन लाइ त उहे वीचारा कंहिंखां न घुरी सघनि था, न ई जेको आहे कंहिंखे पंहिंजो जेको आहे का दाह कूक जेका आहे कंहिंखे ॿुधाए सघनि था। पर हिननि जो मुतालबो आहे त राशन जेको आहे उहो फौरी तौरु जेको आहे ॾिनो वञे। जेकॾहिं लॉकडाउन बरक़रार आहे त माण्हुनि खे जेको आहे उहो राशन मिलणु लाज़मी आहे। जेकर राशन न मिलंदो त माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी करे रोडनि ते ईंदा। जॾहिं रोडनि ते ईंदा त केस जेके आहिनि उहे वधंदा, उहे घटिबा कोन। असां अञा ॻाल्हायूं था माण्हुनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, सखर में जिते कोरोना वायरस जे केसनि में हर आए ॾींहुं जेको आहे उहा वाध थी रही आहे, माण्हू कोरोना वायरस में पकड़जण जो जेको आहे उहो इज़ाफ़ो थींदो थो वञे, अंग अखर वधंदा था वञनि। हिकु त कोरोना वायरस जे ख़ौफ़ में माण्हू वकुड़ियल आहिनि, त ॿिए तरफ़ जेको आहे उन्हनि खे राशन कोन थो मिले। उन जूं रड़ियूं दाहूं ऐं कूकू जेके आहिनि उहे ख़तमु न थी सघनि। हिते जेको आहे असां सां हिकु चाचो मौजूदु आहे, साबिक़ काउंसलर मोहम्मद कासिम साहब, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। चाचा ये बताइएगा कि क्या सूरत हाल है शक्कर की, और दूसरा ये बताइएगा कि इंतज़ामिया कह रही है कि घर घर तक राशन पहुँचाए, उस हवाले से आपका क्या कहना है? आप साबिका काउंसलर रहे तो यहाँ के लोगों की हालत क्या है राशन न मिलने की वजह से, या जो है कोरोना की जो वबा जो फैल रही है आए रोज़ जो है ज़्यादा, रमज़ानुल मुबारक का महीना भी जो है वो शुरू हो गया है, लोग कैसे गुजारा कर रहे हैं? लोग इस वक्त बहुत परेशानी में हैं। अब तकरीबन 19 मार्च से लेकर अब तक जो है लॉकडाउन में लोग बहुत परेशान हैं। ख़ासकर जो है वो सफ़ेद पोश तबका जो है वो न गरीब किससे मांग सकता है, ना उसकी मजदूरी है। लिहाजा हमारी अपील है हुकूमत से कि कम से कम इतना तो हो जाए कि वो अपने घर की रोटी चूल्हा चला सके, इतना वक्त उनको दिया जाए रोज़गार के लिए। ठीक है, उनके घर को अगर आइसोलेट किया गया और उन्हें कंटेनर में डालना चाहिए, ये बात सही है, लेकिन आम आदमी को तो उसके लिए जो है ना पाबंद नहीं करना चाहिए ना। जिस इलाके में केस निकल रहे हैं उस इलाके को आप लॉकडाउन बिल्कुल करें,
इसमें तो किसी को भी कोई इतराज़ नहीं है, लेकिन जो बाकी इलाके बचते हैं वहाँ पर काम करने का मौका फराहम किया जाए ताकि सफ़ेदपोश लोग अपना गुजारा कर सकें। जी नाज़रीन, चाचे से ॻाल्हाईंदासीं तो चाचे जो छा चवणु आहे। चाचा ये बताइएगा कि लॉकडाउन की सूरत हाल है बरकरार और दूसरे यहाँ पर जो है कोरोना वायरस के केस में भी इजाफा हो रहा है, कोरोना वायरस के मरीजों की तादाद आए रोज़ बढ़ती जा रही है, आपका क्या कहना है? हमारे यहाँ तो कोई नहीं आया अभी तक, किसी किस्म का कोई राशन का इस पूरे इलाके में। और बाकी ये है कि बेचारे गरीब आदमी परेशान है, रोटी से ही परेशान है, बहुत ज़्यादा परेशानी हो गई है। बस ये है कि थोड़ा बहुत कारोबार 2-4-6 घंटे खोलने दिया जाए ताकि कारोबार लोग करते रहें, कारोबार करते रहें, अपने बच्चों का पेट पालते रहें। ये तो है, बीमारी तो है अपनी जगह, लेकिन कम से कम थोड़ी सहूलत भी मिलनी चाहिए आवाम को भी। ताकि चाचा दूसरा ये बताइएगा कि रमज़ानुल मुबारक का महीना शुरू हो गया है, रोज़े शुरू हो गए हैं, तो इस हवाले से आपका क्या कहना है? रमज़ानुल मुबारक में लोगों को क्या क्या तकालीफ का सामना करना पड़ेगा? जो तरावी है वो लोग घरों में पढ़ें? तरावी मैं मेरी कल घर में पढ़ी है और हमारे कारी साहब ने कहा है कि भाई अपने घरों में पढ़ो, यहाँ रश ना करो मस्जिदों में। तो हमारी मस्जिद कल खाली हो गई थी ईशा में और सब ने अपने घरों में नमाज अदा की है। बेहतर है, ये ज़रूरी है कि हम तहफ़्फ़ुज़ करें हर चीज़ का और ये चाहें कि कम से कम बीमारी कम हो। जी बिल्कुल नाज़रीन, जो है वाहिद हल है वो है जो है कोरोना वायरस का बचण जो, वो है समाजी फ़ासिलो ऐं माण्हू जेके आहिनि। हितां चाचे जो चवणु आहे त असीं जो है तरावी नमाज़ भी जेका आहे उहा पंहिंजे घरनि में पढ़ूं था ऐं इहो बहितर अमल आहे। ऐं मस्जिदूं जेके आहिनि उहे ख़ाली नज़र अचनि थियूं। रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू आहे पर माण्हू परेशान हाल भी आहिनि। परेशान हाल इन लाइ आहिनि त उन्हनि खे राशन कोन थो मिले। ऐं ॿियो इहो हितां जे रवासियुनि जो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां, सखर मेयर खां, इंतज़ामिया सखर खां, त उन्हनि खे घर घर राशन ॾिनो वञे जीअं हू रमज़ानुल मुबारक जो महीनो जेको आहे उहो आसानी सां गुज़ारे सघनि। जी नाज़रीन, जेको आहे राशन न मिलण जूं दाहूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि असांखे नज़र अचनि थियूं। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जनाह चौक वटि। असां सां हिकु अदी मौजूदु आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा असांखे कुझु बि न आहे मिलियो, राशन सफ़ा न मिलियो आहे, ख़ाली पैसा मिलिया आहिनि इहे जेका हलनि था 12,000 ये मिलियन, राशन वगैरह कुछ भी ना मिलो। मजदूर माण्हू परेशान थी वञनि, छा करूं असां। जी नाज़रीन, जेको आहे अदी जो चवणु आहे त जेको आहे एहसास किफ़ालत जा 12,000 रुपया त मिलिया आहिनि पर राशन जेको इंतज़ामिया चयो त घर घर पहुचाईंदासीं उहो हिन वक़्तु ताईं उन्हनि खे नाहे मिलियो। रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, माण्हू रोज़ा जेके आहिनि उहे पंहिंजो जीअं सुकून सां आसानी सां जेके आहिनि उहे रखी सघनि, उहो उन जो हल इहो आहे त माण्हुनि खे राशन मिली सघे। छो त मार्केटूं बंदि आहिनि, माण्हू बेरोज़गार आहिनि, रोज़ कमाए रोज़ खाइण वारा माण्हू जेके आहिनि तमामु घणा जेके आहिनि उहे परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। हिननि सभिनी माण्हुनि जो मुतालबो आहे त उन्हनि खे घरनि ताईं राशन पुॼाए वञे जीअं ही रमज़ानुल मुबारक जो महीनो जेको आहे उहो आसानी सां हू रोज़ा रखी करे पंहिंजी जेका आहे पंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे उहो करे सघनि। जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं आदम शाह कॉलोनी में। आदम शाह कॉलोनी में हिकु ई घराणे जे 40 माण्हुनि जा सैंपल वरिता विया कोरोना टेस्ट जा, पर उन मां जेके आहिनि उहे 17 माण्हुनि जो जेको आहे उहा तस्दीक थी चुकी आहे त उहे कोरोना वायरस में पकड़ियल आहिनि। जॾहिं त कोरोना वायरस में वकोड़ियल 17 माण्हुनि जे तादाद जेका आहे उहा वधी वई आहे। ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त जेके कोरोना वायरस में तक़रीबन 17 माण्हुनि जी तस्दीक थी चुकी आहे त ऐं 23 माण्हुनि जा अञा ताईं रिज़ल्ट न अची सघिया आहिनि। DHO शबीर अहमद दायो पारां जेको आहे उन इहो चयो आहे त जेके हिकु ई घर जा तक़रीबन 43 माण्हू हुआ, उन्हनि मां जेको आहे 20 माण्हुनि में जेको आहे उहो कोरोना वायरस जी तस्दीक थी ऐं बक़ाया जेके माण्हू आहिनि उन्हनि जा रिज़ल्ट जेके आहिनि न अची सघिया आहिनि, जंहिंजे करे जेके आहिनि माण्हू परेशानियुनि में हिते जेके आहिनि वकोड़ियल आहिनि। कोरोना वायरस जेको आहे उहो सखर में तेज़ी सां पकड़जंदो नज़र अचे थो। मूंखे ॿुधाईंदो हलां त हिकु तरफ़ जेको आहे उहे माण्हू कोरोना वायरस जे करे परेशान हाल आहिनि त ॿिए तरफ़ राशन न मिलण जे करे माण्हू जेके आहिनि उहे परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। रमज़ानुल मुबारक जो महीनो त शुरू थी वियो आहे पर माण्हुनि खे राशन जेको आहे घरनि ताईं नाहे मिलियो, जंहिंजे करे माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल नज़र था अचनि। हितां जे रवासियुनि जेको आहे उहो मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां, इंतज़ामिया सखर खां त उन्हनि खे राशन ॾिनो वञे जीअं रमज़ानुल मुबारक जो ही बाबरकत महीनो जेको आहे उहो आसानी सां हुननि जो गुज़ारो थी सघे। छो त कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे मुकमल तौरु बंदि आहिनि, माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि।
सिर्फ़ु इन लाइ पंहिंजी पेट जी बुख उझाइण जे करे हर हंधि हर यूसी में इहे दाहूं ऐं शिकायतूं नज़र आयूं आहिनि असांखे त उन्हनि खे राशन नाहे मिली सघियो। असां सां हिते माण्हू मौजूदु आहिनि इलाइक़े वासी, उन्हनि सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं हेॾे माना ग़रीब आवाम सॼी मज़दूर टपको आहे, कंहिंखे बि कुझु न मिलियो आहे, न पैसो न कुझु न राशन। रमज़ान शरीफ़ अची वियो आहे, मथां ईद आहे, असां ग़रीब मज़दूर माण्हू काॾे वञूं, कुझु बि न मिलियो आहे असांखे, राशन वाशन बि न मिलियो आहे, बच्चा बुखनि ते आहिनि बाबा, असां पाण काॾे वञूं ग़रीब माण्हू। जिते सॼे सखर जो आवाम जेको आहे उहो रड़ियूं दाहूं ऐं कूकू कंदे नज़र थो अचे त राशन उन्हनि खे कोन थो मिले, पर हिन माज़ूर अखियुनि खां माज़ूर हिन नौजवान खां असीं मालूम कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो मूंखे ॿुधाए त तुंहिंजो मसइलो कहिड़ो आहे? बाबा मां रुपए जे लाइ मोहताज आहे, न राशन आहे, न पंहिंजा घर था भरनि, मां ॼाए ॼम खां नाबी न आहियां बाबा, ॿ भाइर मज़ूर आहियूं, अमर खे शुगर आहे, पीउ खे अटैक जो झटको आयल आहे। गुज़ारो कीअं थो थिए? गुज़ारो अलाह जे नाले जी मानी थो खावां, पाड़ो ॾे थो। इंतज़ामिया राशन ॾिनो? न इंतज़ामिया हिकु हंधि छड़ो अटो मिलियो आहे बसि, हिकु हंधि छड़ो अटे चपटी मिली आहे, 5 किलो 6 किलो बसि, कूड़ नांदासीं बाबा। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे हिकु हंधां जेको आहे उहो अटे लप मिली आहे जंहिंसां हू पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे थो। हिकु ॿियो दोस्त मौजूदु आहे हिते जेको आहे आदम शाह कॉलोनी वासी जेके आहिनि उहे वॾी तादाद में माण्हू जेके आहिनि मौजूदु आहिनि, उहे सिर्फ़ु दाहूं ऐं कूकू जेके आहिनि इन लाइ कनि था पिया त उन्हनि खे राशन कोन थो मिले। असीं चाचे सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। राशन कान मिलियो आहे हिते, सभु जेको आहे न नानी कयूं छा पंहिंजो घर भरनि था, कंहिं ग़रीब खे न मिलियो आहे, ग़रीब कंहिंखे न मिलियो आहे, हर को 4-5 करे विया, नाज़म में विया, कीअं ॾिनो आहे असांखे। जी नाज़रीन, सिंध हुकूमत पारां 2 करोड़ रुपया ॾिना विया सखर मेयर खे, इंतज़ामिया सखर खे, त उहे घर घर माण्हुनि खे राशन पुॼाइनि। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे, पर माण्हू जेके आहिनि उहे रड़ियूं दाहूं ऐं कूकू कंदे नज़र अचनि था त उन्हनि खे राशन कोन थो मिले। हिकु चाचो असां सां मौजूदु आहे जेको हथ खां माज़ूर आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। असांजो चवणु इहो आहे त 1.5 महीनो गुज़री चुको आहे, असां मज़दूर माण्हू छोकिरा असांजा घर वेठा आहिनि, त हिन टाइम ताईं न कंहिं असांखे राशन ॾिनो आहे, न को फंड मिलियो आहे। 4 जाइनि ते शनाख़ती कार्ड जी फ़ोटो कापी ॾिनी आहे, 4 जाइनि तां हिकिड़ी जाइ तां बि असांखे कणो न मिलियो आहे को राशन जो। बाक़ी इहो पंहिंजनि खे विराइनि था, ॿुधूं था 2 दफ़ा राशन आयो आहे, 2 दफ़ा असांखे ख़बर पई राशन आयो आहे, वञूं था चङनि ॾे, चवंदा बाबा ख़तमु थी वियो। उहो घर में घरनि में रखी पंहिंजनि खे ख़ुशामद ते 2-4 थैलियूं ॾियनि था असांखे ॾेखारण लाइ त असां ग़रीबनि खे ॾियूं था। ग़रीब उहे ई असां हिते वेठा बुख मरूं था, असांखे कुझु मिलियो ई न आहे। बाक़ी असां काॾे वञूं, कंहिंखे चऊं जहाँ बाज़ार खोलियो, मार्केटियूं खोलियो त असां हक़ हलाल मज़दूरी करे दाल मानी खाऊं, बुख त न मरंदासीं। इंतज़ामिया हुकूमत जे लाइ असां इहो ई चऊं था त बाबा जहाँ बाज़ार खोलियो, जहाँ असांखे मज़दूरी करणु ॾियो, जहाँ असांखे राशन ॾियो, रिलीफ ॾियो। ग़रीब माण्हू काॾे वञे, रोज़ कमाइण रोज़ खाइण वारा असांखे त ॿियो कुझु ई कोन्हे। इहो ई आहे, मज़दूरी कयूं था, खाऊं था, न को असांजूं मिलियूं थियूं हलनि, न कारखाना था हलनि, न को कारोबार आहे। हथ खां माज़ूर आहियां, 10 सालनि खां वठी हिन माज़ूरीअ में गुज़ारियां थो। जी नाज़रीन, जेको आहे हिकु त माज़ूरी आहे, ॿी लाचारी आहे, टी बुखा। माण्हू वञनि त वञनि केॾांहुं, छो त ही चाचे जूं रड़ियूं दाहूं ऐं कूकू सिर्फ़ु इहे आहिनि त हिकु त माज़ूर आहियां, ॿियो जेको आहे शनाख़ती कार्ड 4-4 दफ़ा जेको आहे हितां जे यूसी चेयरमैन वरितो आहे, पर तंहिंजे बावजूदु उन्हनि खे राशन नाहे मिलियो, जेका तमामु तर जेका आहे उहा सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु नज़र थी अचे। ऐं तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त NIC कॉपी जेका आहे हिननि खां वरिती थी वञे, हिननि जे नाले ते राशन जेको आहे उहो सिंध हुकूमत खां वरितो थो वञे, पर उहो राशन जेको आहे हक़दारनि ताईं नथो पहुचे। हिन चाचे जो चवणु आहे त अञा बि NICs कॉपीज़ जेके आहिनि उहे पाण वटि रखियूं वेठो आहियां त मतां को यूसी चेयरमैन घुरे ऐं फ़ोटो कापियूं न कराइण लाइ जेको आहे देरि थिए, सिर्फ़ु इन लाइ त उहे फ़ोटो कापियूं न महिल उनखे कढी ॾे ऐं हू जेको आहे पंहिंजे घर जो उनखे जेको आहे को राशन मिली सघे ऐं हू जेको आहे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र जेको आहे उहो आसानी सां करे सघे। हर यूसी में इहा दाह कूक जेका आहे असांखे नज़र अचे थी। जी नाज़रीन, जेको आहे हर यूसी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। हिकु त कोरोना वायरस जो ख़तरो वधंदो थो वञे, ॿिए तरफ़ जेको आहे राशन न मिलण करे जेके आहिनि माण्हू परेशान हाल नज़र था अचनि। हिकु दोस्त सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। चाचा इहो ॿुधाए त छा सूरत हाल आहे हिन इलाइक़े जी? साईं हालत इहा लॻी पई आहे जे कढूं था ॿार गाॾियूं रोज़नि जे लाइ त मथां असांजे पियो लॻनि था सुबुह पुलिस जा,
ऐं पुलिस डंडो मारे थी निडला बच्चा माना बेरोज़गारी जे अचूं था नाज़म आहिनि चेयरमैन आहिनि इलाज कयूं था असांखे राशन बच्चा बुख मरनि था असां वटि का शइ न आहे घर वञी ॾिसनि था माना हे अंदरि डिपू लॻाए पियल पर ग़रीबनि जे लाइ न आहे असां लाइ वॾो आसार छा कॉलोनी में असांजो मतिलबु इहो आहे की असां ग़रीबनि जी ॿुधे असांजा ग़रीबनि जा माना बच्चा मरनि था बुख जी नाज़रीन, ग़रीबनि जा बच्चा बुखून ते पाह थियनि था पिया, माण्हू परेशान हाल नज़र अचनि था। चाचे सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। चाचा मूंखे इहो ॿुधाए त राशन जेको आहे उहो अव्हांखे अञा ताईं मिलियो आहे या न? साईं असांखे पा अटे जो बि न मिलियो आहे असांखे पा अटे जो बि न मिलियो आहे मां मेरा 50 सखर मज़दूरी कया न को ॻोठ पची सघूं हिन कुझु बि नथो मिले असांखे न को पैसो न को अटो न को गिहु न को नून न मिर्च कुझु बि न मिलियो आहे। असां ईअं वेठा आहियूं वांदा बसि न मज़दूरी ते वञूं बसि हिते वांदा वेठा आहियूं। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि पंहिंजा घर भरनि था के ग़रीब खे ॾिसनि नथा अंधा बाटे अपनो अपनो को हिते अंधा बाटे अपनो अपनो को हिते कंहिं ग़रीब जो ख़्यालु थोरी था करनि जॾहिं कापी ॾियूं था हर शइ ॾियूं था उन जे बावजूद बि अञा न आयो आहे ख़ुशामद ते पंहिंजनि खे ॾियनि था पोइ इहो त इंसाफ़ न आहे न साईं। तकलीफ़ बेरोज़गार बच्चा वेठा आहिनि बुख ते पुछाइनि धाड़ा करनि डाकू हणनि चोरियूं करनि अंत बचनि जे लाइ ॿाहिरि निकिरंदा न रोज़ीअ लाइ वॾो त बर्दाश्त कंदो मासूम त बर्दाश्त न कंदा आख़िर इंसान पीउ मां निकिरंदो कमाइण लाइ या राशन ॾियनि या त वरी कारोबार को धंधा ग़रीब जा खोलनि। जी बिल्कुलु नाज़रीन, हिते दोस्त जो चवणु आहे त आख़िरकार हू पंहिंजे बच्चनि खे केॾांहुं कनि छो त बुख बदहाली तमामु घणी आहे। उहा इन लाइ आहे त इंतिज़ामिया पारां जेको घर घर राशन ॾियण जो वाइदो कयो वियो उहो वाइदो जेको आहे परे परे ताईं पूरो थींदे नज़र कोन थो अचे। हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त हर यूसी चेयरमैन जेको आहे उन्हनि खां हिकु न बल्कि 4 जेके NIC कापियूं वरितियूं आहिनि सिर्फ़ु इन लाइ त उन्हनि खे राशन ॾिनो वेंदो। NIC कापियूं बि वयूं ऐं राशन बि कोन मिलियो। पर अञा असां दोस्तनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, हिकु अम्मा मौजूदु हुआसीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अम्मा इहो मूंखे ॿुधाए त राशन जेको आहे उहो अव्हांखे ॾिनो अथव इंतिज़ामिया त चए थी असां घर घर ॾेई आया आहियूं। राशन बि न मिलियो मूंखे ऐं मूंखे पैसा बेनज़ीर जा बि न मिलिया कुझु न मिलियो। हा पोइ कीअं गुज़ारो अम्मा कीअं थो? मां महिनत कंदी आहियां साहब साई एरिया में कमु कंदी आहियां। छा कंदी आहे अम्मा हुते? झाड़ू पोछो मां नी पचाईंदी आहियां झाड़ू पोछो मां नी पचाईंदी अञा करां थी पई हाणे कयूं गुज़ारो सही थी वेंदो? हा सही थी वेंदो शुक्र आहे अल्लाह जो नाम मां नी पचाईंदी। जी नाज़रीन, हिकु त अम्मा जेको आहे उहा पीरसन आहे, ॿियो अम्मा जो चवणु आहे त ऐं जेको आहे पंहिंजो झाड़ू ॿुहारी ॾेई करे जेको आहे उहो माण्हुनि जे घरनि में हिन उमिरि में तक़रीबन अम्मा जी उमिरि जेका आहे उहा 70 साल हूंदी। हिन उमिरि में बि जेको आहे हू पंहिंजे महिनत ऐं मज़दूरी करे थी माण्हुनि जे घरनि में वञी करे जेको आहे उहा ॿुहारी ॾिए थी पई। अम्मा जो चवणु आहे त उमिरो करे आई आहे हाणे ही वञे थी ऐं ही हथ में उनजे आहे मानी सिर्फ़ु इन लाइ त जेको आहे उनखे राशन न मिलियो आहे। जेकॾहिं राशन मिले हा जिते माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि त उते ही अम्मा ग़रीब जेका आहे गुरबत सां तालुक़ु रखंदड़ अम्मा जेका आहे इहा पंहिंजे मज़दूरी लाइ जेका आहे उहा घरां निकिती आहे सिर्फ़ु इन लाइ त हू मज़दूरी कंदी ऐं कुझु ॿ रुपया मिलंदा ऐं उनजे घर जी चुल्ह जेका आहे उहा आसानी सां ॿरंदी। वरी बि अम्मा चए थी शुक्र आहे अलाह जो ॿुहारो ॾेई करे पंहिंजो घर जूं सफ़ाइयूं करे ॼंघ बि भॻल आहे ॿांह बि भॻल आहे। असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त अम्मा जी जेका आहे उहा ॿांह बि भॻल आहे ऐं अम्मा जी जेका आहे पंहिंजो जेको आहे ॼंघ बि भॻल आहे। 70 सालनि जी पीरसन आहे तंहिंजे बावजूदु मज़दूरी करे पंहिंजो पेट पाले थी। इहा हिकु इंतिज़ामिया लाइ चमाट आहे। इंतिज़ामिया ख़बर न आहे किथे आहे। इंतिज़ामिया जेको आहे अहिड़नि ग़रीब मासूम मिसकिननि जो जेको आहे उहो ख़्यालु कोन थी करे। ख़बर कोन्हे इंतिज़ामिया किथे ग़ाइबु आहे पर अहिड़ा ग़रीब जेके आहिनि उहे लाचार जेके आहिनि उहे दाऊं ऐं कूकू कंदे नज़र अचनि था त उन्हनि खे राशन कोन थो मिले। जी नाज़रीन, जेको आहे हिकु असां सां काउंसलर मौजूदु आहे आदमशाह कॉलोनी जो, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। ख़ौफ़ वारी सूरत वाक़ई आहे इन जे करे त कोरोना वायरस जेको हुयो बीमार हिकिड़ो उहो कराची में एडमिट हो उतां आयो आहे हिते पोइ वरी मां असांजा घर में 2-3 ॾींहं थिया अथसि उहो घर जे कंहिंसां फर्ज़नि सां मिलियो आहे या कंहिं निमाज़ ते असांखे त इहो एराज़ आहे त थी सघे मथां कंहिं कॉलोनी में निमाज़ पढ़ी आहे या कंहिं माण्हुनि सां गॾु वियो आहे उनजे घर भातियुनि खे बि थियो आहे। घर भातियुनि खे थियो आहे उनजा टेस्टियूं थियूं आहिनि घर भातियुनि खे थियो आहे। पोयां कराची में जेके 17 माण्हू चओ था नी त इहे पोयां कराची खां ई अचनि था पिया हिते एतिरा न हिते 3 माण्हू निकिता हुया वधीक ख़बर न आहे इल्मु न ॾिनो अथऊं। पोयां जेके मिसाल 17 माण्हू या 18 माण्हू चवनि था के चवनि था 47 माण्हू पर 47 असां न ॿुधाइनि अहिड़ा माण्हू ॿुधाइनि 17 उन्हनि में उतां ई अचनि था पिया मिसाल जंहिंसां मिलिया आहिनि
उतां जो फर्ज़न जेके जिते जंहिं घर में हुयो उतां शिफ्ट थी आयो आहे हिते इहो बि जेको आहे सो हिते 2-3 माण्हू हिते ई मुलविस थी विया इन में कोरोना वायरस में। अमा छा था चओ त माण्हुनि में जेको आहे उहो समाजी फ़ासिलो हुजणु घुरिजे? हा बिल्कुलु पंहिंजो खां पाण एतिराम कनि फ़ासिलो रखनि ऐं घणी रश न कनि त बहितर आहे। वज़ीर आला सिंध आहे या पूरो पाकिस्तान आहे, हिकु पूरो पाकिस्तान असांजो बंदि न आहे, अलाए केतिरा मुल्क बंदि आहिनि, 188 158 मुल्क बंदि आहे। सिर्फ़ु इन जे करे न आहे जे चवनि था माण्हू त पाकिस्तान बुखियो आहे एड जे करे बंदि कयूं हेॾो, लेकिन एड जे करे बंदि कॾहिं बि न थियो आहे। जे अगरि एड जे करे बंदि थिया सिर्फ़ु पाकिस्तान हुजे ॿिया मुल्क न हुजनि, पर ॿिया मुल्क बि इन में बंदि आहिनि। आवाम सम्झे कोन थी। कारोबारी मर्कज़ जो बंदि आहिनि उनमें ग़रीब माण्हू खे ॾुखियायूं, उन में वॾी ॾुखायूं आहिनि। ग़रीब माण्हू वॾो परेशान आहे, मज़दूर माण्हू आहे, सुबुह जो कमाए थो राति जो खाए थो, इन में वॾी परेशानी आहे। गवर्नमेंट खे इहा आहे त ग़रीब आवाम जो साथ ॾियनि या ग़रीब आवाम खे सपोर्ट ॾियनि, राशन अहिड़ो ॾियनि जंहिंमें का बि मिसाल शिकायत न थिए, या त राशन न ॾियनि जंहिंखे जीअं हाणे 12,000 ॾियनि था पिया घर घर में, या कंहिंखे अहिड़े तरीक़े सां को फंड हलाइनि तॾहिं बि माण्हू जेको आहे सो हिकिड़ो मथां सुख जो साह खणंदो। ऐं ईद अचे थी मथां को बचण लाइ ईद जेका ई कयूं पर पेट जे पालण में महफ़ूज़ न वीचारा पेट। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे ईद मथां अचे थी, ईद त पंहिंजी जॻह ते आहे, पर जेके ग़रीब माण्हू जेके उहे पंहिंजी पेट जी बुख लाइ परेशान आहिनि। जेको आहे त 10 किलनि जी थैली मिली आहे अटे जी, इन खां अलावा कुझु बि न मिलियो आहे। 10 किलनि जी अटे जी थैलीअ में 35 ॾींहं कोई गुज़ारो करे सघे थो? असां तक़रीबन 10-15 भाती आहियूं, असांजो गुज़ारो नथो थिए साईं। हिन में असां हाणे छा कयूं? दुकान बि बंदि आहिनि, कारोबार बंदि आहिनि, पाड़े में सभु परेशान आहिनि। कंहिंखे राशन न ॾिनो आहे, कंहिं ग़रीब खे राशन न मिलियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। जी नाज़रीन, लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे। माण्हू जेके आहिनि उहे बुखुनि ते पाह था थियनि। बुखुनि ते पाह इन लाइ था थियनि त इंतिज़ामिया पारां जेको आहे खोड़ सारियूं यूसियूं अहिड़ियूं आहिनि उन्हनि में राशन नाहे पहुचायो वियो, जंहिंजे करे जेके आहिनि माण्हू परेशान हाल आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे कोरोना वायरस जेको आहे उहो सखर में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे, ऐं जंहिंजे करे जेको आहे उहो समाजी फ़ासिलो जेको आहे उहो रखण जूं ॻाल्हियूं त कयूं थियूं वञनि, पर समाजी फ़ासिलो जेको आहे उहो परे परे ताईं नज़र कोन थो अचे। इंतिज़ामिया पारां जेके आहिनि उहे दवाऊं कयूं वयूं आहिनि त लॉकडाउन ते मुकमल तौर जेको आहे अमल करायो पियो वञे, पर इंतिज़ामिया जेका आहे उहा ख़बर न आहे कॾहिं लॉकडाउन ते अमल कराईंदी। माण्हू जेके आहिनि उहे रोडनि ते जेके आहिनि उहे सरेआम नज़र था अचनि, माण्हू जेके आहिनि रोडनि ते घुमंदे फिरंदे नज़र अचनि था, जॾहिं त सिंध हुकूमत पारां जेको आहे इहो ऐलान कयो वियो आहे त माण्हू जेके आहिनि घरनि ताईं महदूद रहनि। जेसीं ताईं उहे घरनि में महदूद रहंदा त उहे महफ़ूज़ रहंदा, पर ईअं न आहे। हिते जेको आहे सखर में उन जे उबतड़ हले थो पियो त माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद जेके आहिनि उहे घटि नज़र था अचनि, ऐं रोडनि ते जेको आहे माण्हुनि जी वॾी तादाद जेका आहे उहा घुमंदे फिरंदे नज़र अचे। कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि, राशन जेको आहे ॾियण वारियूं दवाऊं जेके आहिनि इंतिज़ामिया कयूं उहे जेके आहिनि दवाऊं जेके आहिनि उहे अधूरियूं जेके आहिनि नज़र थियूं अचनि। उहे दवाऊं जेके आहिनि पाणीअ में लुढ़ंदे नज़र अचनि थियूं। खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे दाहूं ऐं कूकू कंदे नज़र अचनि था त उन्हनि खे राशन नाहे मिली सघियो। हिननि माण्हुनि जो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां, इंतिज़ामिया सखर खां, त उन्हनि खे जेको आहे राशन ॾिनो वञे ऐं हुननि जे बचनि जी पेट जी बुख जेका आहे उहा उजाई वञे। इजाज़त ॾींदा कैमरामैन शाहवली ऐं अली स्टूडियन सां गॾु पंहिंजे मेज़बान एजाज सिजण खे ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। अल्लाह वाही।